नशा फेरोज जसकम शहीद बशीर खान कुरैशी चेयरमैन डॉक्टर नियाज़ कालानी सीनियर वाइस चेयरमैन आसिफ पालाती जनरल सेक्रेटरी पुनहल सारियो एम जे गडियल प्रेस कॉन्फ्रेंस साफ़िन जे सवाल ते नौशा फेरोज़ वासी एक्साइज़ डिप्टी डायरेक्टर सईद मेमण 15 ॾींहनि खां बाज़ियाब न थी सघियो आहे। डॉक्टर नियाज़ कालानी जवाब में चयो त सईद मेमण असांजो क़ौमी दोस्त आहे, क़ौमी ख़्यालु रखंदड़ आहे, संदसि समूरी फैमिली क़ौमी सोच रखंदड़ आहे। असांखे निहायती ॾुख आहे सईद मेमण असांजे पाड़ेसरी मुल्क पाकिस्तान दोस्तनि जी हद मां अगवा थी वियो आहे। असां अवाम मीडिया जे तवसल सां अपील था कयूं त असांजे क़ौमी दोस्त खे तकलीफ़ ॾियण खां सवाइ आज़ादु कयो वञे। बाक़ी जीअं सिंध क़ौमी मुहाज़िर दोस्त मुख़्तलिफ़ हदनि ते संदसि वाट्सन दोस्तनि मिटनि माइटनि सां मुसलसल राब्ते में आहिनि। सुभाणे 5 बजे सिविल सोसाइटी तरफ़ां हैदराबाद प्रेस क्लब अॻियां एतिराजी मुज़ाहिरो कयो आहे, जंहिंमें असांजी तंज़ीम तरफ़ां असांजी पार्टी जो सीनियर वाइस चेयरमैन आसिफ वालादी नुमाइंदगी कंदो, पंहिंजे समूरे दोस्तनि सां गॾु शिरकत कंदो। असां चाहियूं था त दोस्त कहिड़ी बि पार्टी सां हुजनि उन क़दम ते उनजो साथ ॾियनि ऐं उन्हनि सां ॻाल्हियूं करे असांजे क़ौमी दोस्त खे सही नमूने सां सुठे तरीक़े सां आज़ादु कराइनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।